रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 4 नंबर सूरत सूरह अन-निसा ऐं उन जी आयत नंबर 124 तिलावत कई वई। इन ही आयत में अल्लाह ताला जन्नत में दाख़िला जे लाइ हिकिड़ो अहम उसूल बयान कयो आहे त जन्नत में केरु दाख़िल थींदो, छा हसब ऐं नसब जी बुनियाद ते के माण्हू जन्नत में वेंदा या सिर्फ़ मर्द जन्नत में वेंदा या सिर्फ़ दौलतमंद जन्नत में वेंदा या सिर्फ़ अरब ऐं कुरैश जन्नत में वेंदा। अल्लाह ताला इन्हनि सभिनी नज़रियात जो रद्द फरमायो आहे इन ई आयत जे अंदरि। रब्बुल आलमीन जन्नत में दाख़िला जो बुनियाद 2 शयूं ॿुधायूं आहिनि। फरमायई वमन यअमल सालिहात मिन ज़करिन औ उन्सा। अल्लाह ताला फरमाए थो जंहिं बि नेक अमल कया, चाहे मर्द हुजे या औरत। कुरान करीम जिन आयत उन्हनि सभिनी बातिल नज़रियात जो रद्द करे छॾियो, जेके सम्झनि था त औरत केतिरा बि नेक अमल करे उनजो को बि दर्जो कोन्हे, को मक़ाम कोन्हे या जन्नत में न वेंदी। अल्लाह ताला हिते जन्नत में दाख़िला जे लाइ का बि तफ़रीक़ कोन कई आहे सिवाय ईमान ऐं अमल साले जे। जेकर ईमान ऐं अमल साले इहे 2 शयूं न आहिनि, भले पैगंबर नूह अलैहिस्सलाम जी घरवारी हुजे, इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ हुजे, लूत अलैहिस्सलाम जी घरवारी हुजे, नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुजे या अल्लाह जे प्यारे पैगंबर जो चाचो हुजे, जेकॾहिं ईमान ऐं अमल साले जो शर्त पूरो नथो करे उहो जन्नत में दाख़िल न थींदो। ऐं उन जे मुक़ाबले में जेकॾहिं ईमान ऐं अमल साले जो शर्त पूरो करे थो, चाहे बिलाल कारे रंग जो हुजे, चाहे सलमान फारिस जो रहवासी हुजे, चाहे सुहेब रूम जो हुजे, उनजो ठिकाणो जन्नत आहे। हिते अल्लाह ताला उन्हनि सभिनी बातिल नज़रियात जो रद्द कयो। फरमायाई जेको बि नेक अमल करे थो, चाहे मर्द हुजे या औरत। ऐं काफ़ी दफ़ा इन ॻाल्हि ते बयान थी चुको आहे त नेक अमल छाखे चइबो आहे। को माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां अमल करे ऐं सम्झे त ही अमल नेक आहे, उनजी मर्ज़ी कोन हलंदी। नेक अमल उहो आहे जेको क़ुरान ऐं हदीस मज़ा साबित हुजे, प्यारे पैगंबर जे तरीक़े मुताबिक़ हुजे ऐं अल्लाह जी रिज़ा जे लाइ कयो वञे। जेकॾहिं को नेक अमल करे थो ऐं नियत आहे त माण्हू राज़ी थियनि, उहो नेक अमल कोन्हे। हिकिड़ो माण्हू अल्लाह खे राज़ी करण जी नियत सां अमल करे थो पर तरीक़ो सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, उहो बि नेक अमल कोन्हे। जेसि ताईं 2 शर्त पूरा न हुजनि, अमल करे इन ई नियत सां त मुंहिंजो परवरदिगार राज़ी थी वञे,
ऐं तरीक़ो हुजे अल्लाह जे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो, त पोइ उहो अमल नेक अमल आहे। हिते अल्लाह ताला फरमायो नेक अमल चाहे मर्द करे या औरत। अॻिते फरमायाई अहम शर्त त कहिड़ो, वहुव मोमिनुन, बस शर्त के मोमिन हुजे, अकीद तौहीद में पक्को ऐं पुख्तो हुजे। अल्लाह ताला फरमाए थो फउलाइक यदखुलूनल जन्नह, वो इहे ई माण्हू आहिनि जेके जन्नत में दाख़िल थींदा ऐं उन्हनि ते ज़रे बराबर ज़ुल्म न कयो वेंदो। माना इस्लाम इन ॻाल्हि खे वाज़े करे छॾियो, दीन इस्लाम, त जेकॾहिं औरत बि नेक अमल करे थी उन जो अमल ज़ाया कोन थींदो, रब्बुल आलमीन उनखे बहितरीन बदिलो ॾींदो, जन्नत जो बदिलो। जीअं अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, हदीस इब्न हिब्बान जी, शेख अलबानी सही जामिउ सगीर जे अंदरि आंदी, पान फरमाईंदा अल मरतु इज़ा सल्लत खम्सहा, जॾहिं का औरत 5 वक़्त नमाज पाबंदी सां पढ़े थी, वसामत शहरहा, रमज़ान जे महीने जा रोज़ा रखे थी, वअहसनत फर्जहा, पंहिंजी शर्मगाह उन जी हिफ़ाज़त करे थी, बेहयाई जा कम नथी करे, वातात बालहा, ऐं पंहिंजे मुड़ुस जी इताअत करे थी, शरई कमनि जे अंदरि, गैर शरई कमनि जे अंदरि कंहिंजी इताअत कोन थींदी। अल्लाह जे नबी फरमाए ला ताअत लि मखलूकिन फी मासियतिल खालिक, जंहिं कम में खालिक जी नाफरमानी थिए उन कम में मखलूक जी इताअत न थींदी। मुड़ुस जी इताअत करे थी, 5 वक़्त नमाज पाबंदी सां पढ़े थी, रमज़ान जा रोज़ा रखे थी, ऐं शर्मगाह जी हिफ़ाज़त करे थी, क़यामत जो ॾींहुं क़ाइम थींदो, फल तदखुल मिन अय्यि अबवाबिल जन्नति शाअत, उन औरत खे चयो वेंदो कि जन्नत जा सभई दरवाज़ा जेके 8 से खुलियल आहिनि, तूं जंहिं मज़ा चाहीं जन्नत में दाख़िल थी वञ। अल्लाह केॾो वॾो एज़ाज़ आहे उन औरत जे लाइ जेका नमाज़ जी पाबंद आहे, रोज़ा रखे थी, पाकबाज़ ज़िंदगी गुज़ारे थी ऐं मुड़ुस जी इताअत करे थी। दीन इस्लाम त औरत खे अज़ीम मक़ाम ॾिनो आहे, ऐं यकीन सां चवां थो दुनिया जे कंहिं मज़हब, चाहे ईसाइयत हुजे, हिंदू मत हुजे, यहूदियत हुजे, या दौर हाज़िर जो लादीनी निज़ाम हुजे, माण्हू सम्झनि था त लादीनी निज़ाम, सेकुलर निज़ाम इन औरत खे वॾो मक़ाम ॾिनो आहे। अल्लाह जा बानो इन्हनि मक़ाम ॾिनो नाहे, इन्हनि औरत खां हक़ीक़ी मक़ाम छिनियो आहे। इन्हनि माण्हुनि औरत खे हिकु नुमाइश जी शइ बनायो आहे, उन जी इज़त खे हुननि नीलाम कयो आहे सरे बाज़ार, हक़ीक़ी इज़त उन्हनि कोन ॾिनी आहे। इहो ई सबबु आहे, तव्हां ॾिसो अमेरिका यूरोप जे अंदरि जिते हेतिरी क़दर, एतिरे क़दर उनखे आज़ादी ॾिनी वई आहे, औरत जी छा हैसियत आहे? हिकु शो पीस वांगुरु, हिकु शो पीस वांगुरु, जंहिं मां माण्हू पैसा कमाइनि था, उनजी अॼु बि हक़ीक़ी इज़त उते नाहे। लेकिन इस्लाम औरत खे हक़ीक़ी इज़त ॾिनी आहे जेका उनजी फितरत मुताबिक़ आहे। ॾिसो केॾो वॾो मक़ाम आहे दीन इस्लाम जे अंदरि औरत जो। जॾहिं हुकूकुल इबाद जो वारो अचे थो, बाननि जा बाननि ते कहिड़ा हक़ आहिनि,
तो तवां सब जानो था अल्लाह के नबी खां पोइ जॾहिं आम इंसान जो वारो अचे थो तो सब खां वॾो हक़ हिकु इंसान ते उनजी वालिदा जो आहे। ऐं वालिदा केरु आहे? औरत आहे। अल्लाह के नबी खां जॾहिं हिकिड़े माण्हू सुवाल कयो मन अहक़ बि उसने सहाबती, अल्लाह जा नबी मुझे सुहिणे सलूक जो सब खां ज्यादा हक़दार केरु आहे? क़ाल उम्मुक, फरमाइनि था तुंहिंजी वालिदा। वरी सुवाल करे थो सुम्म मन, उन खां पोइ केरु? क़ाल उम्मुक, तुंहिंजी वालिदा। वरी सुवाल करे थो सुम्म मन, उन खां पोइ केरु? पाण फरमाए था तुंहिंजी वालिदा। टे दफ़ा पुछे थो, टे दफ़ा चवनि था तुंहिंजी वालिदा। जॾहिं चोथों दफ़ो सुवाल कयाई सुम्म मन, अल्लाह जा नबी उन खां पोइ मुंहिंजे सुहिणे सलूक जो केरु हक़दार आहे? पाण फरमाए था अबूक, तुंहिंजो वालिद। अल्लाह जे प्यारे पैगंबर 4 दफ़ा पुछण ते 3 दफ़ा वालिदा जो हक़ ॿुधायो। अंदाज़ो लॻायो त केॾो वॾो हक़ आहे। ऐं इहा वालिदा औरत जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी फरमायो, जॾहिं हिकिड़ो सहाबी पुछे थो अल्लाह जे रसूल आउं जिहाद ते हलणु चाहियां थो, मुंहिंजी वालिदा पोड़ी आहे, रोई रही हुई। पाण फरमाईंदा फल्ज़महा फ़इन्नल जन्नत तहत रिजलिहा, वञी वालिदा जी ख़िदमत कर, जन्नत वालिदा जे कदमनि हेठि आहे। इहो दर्जो, इहो मुक़ाम के ॿिए इंसान खे मिलियो, पीउ खे या भाउ खे या चाचे खे, जो जन्नत उनजे पेरनि हेठां हुजे। इहो दर्जो मिलियो वालिदा खे। वरी तव्हां ॾिसो, जॾहिं अल्लाह जे नबी फरमायो अद्दुनिया कुल्लुहा मताउ, ये दुनिया समूरी आरज़ी फ़ाइदे जी जाइ आहे, मता आहे। व ख़ैरु मता दुनिया अल मरतु सालिहा, ऐं हिन आरज़ी दुनिया जे अंदरि सभ खां क़ीमती जेकॾहिं को मता आहे तो आहे नेक घरवारी आहे। अल्लाह अकबर, इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे। इहो एज़ाज़ अल्लाह जे नबी औरत खे ॾिनो। हत्ता कि तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं दीन जी दावत पेश कई, कॾहिं गौर करियो सभ खां पहिरियां ईमान खे आंदो, के मर्द कोन आंदो। सभ खां पहिरियां ईमान आणण वारी सैयदा खदीजा रज़ी अल्लाहु अन्हा। इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे। ऐं क़ुरान खोलियो, उहा कहिड़ी औरत आहे जेका हिकिड़े काफ़िर जे घर में रहे थी, जाबिर जे घर में रहे थी, पोइ बि अल्लाह ते ईमान जे बारे में पक्की ऐं पुख़्ती आहे। मुड़ुस इस्लाम जो, अल्लाह जो, वक़्त जे पैगंबर जो वॾो दुश्मन। उहा औरत केरु आहे? फ़िरौन जी घरवारी। फ़िरौन अल्लाह जो दुश्मन, अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम जो दुश्मन, दीन इस्लाम जो दुश्मन। तो रब जॾहिं हिदायत ॾियण ते अचे थो, उनजे घर में घरवारी मोमिना, जीअं अल्लाह खां दुआ घुरी मुंहिंजा रब मुंहिंजे लाइ जन्नत में पंहिंजे तरफ़ां घर भले। अल्लाह अकबर। इस्लाम औरत खे अज़ीम मक़ाम ॾिनो आहे। ऐं इन ई मक़ाम खे जॾहिं तव्हां ॾिसंदव त तव्हांखे हर शइ फितरत मुताबिक़ नज़र ईंदी। इस्लाम पर्दे जो कमु ॾिनो। पर्दे में औरत जी तौहीन कोन्हे, औरत जी इज़त आहे।
दुनिया में का बि क़ीमती शइ हूंदी आहे, तव्हां उनखे संभालींदा आहियो, तव्हां उनखे लिकाईंदा बि आहियो, तां त के दुश्मन जी नज़र न पइजी वञे, नुक़सान न पहुचाए। इस्लाम औरत खे पर्दे में रखियो आहे। इहो पर्दो बि रुकावट कोन्हे तरक़ी जे अंदरि, जाइज़ तरक़ी जे अंदरि। अल्लाह ताला क़ुरान में हुक्म ॾिनो, या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन्न मिन जलाबीबिहिन्न ज़ालिक अदना अन युरफ़न फला युज़ैन व कान अल्लाहु गफ़ूरर रहीम। अल्लाह ताला छा फरमायो, ऐं पैगंबर तूं हुक्म ॾे कंहिंखे पंहिंजी घरवारियुनि खे, तबलीग जो आगाज़ पंहिंजे घर खां थींदो आहे। ईअं न आहे जो पंहिंजे घर जो बेड़ो गर्क हुजे ऐं माण्हू तबलीगूं हज़ारे मैल परे कंदो वठे। पंहिंजी घरवारियुनि खे हुक्म ॾे, पंहिंजी धीअरनि खे, धीअ खे न धीअरनि खे, बनातिक जमा जो सीगो आहे, छो त अल्लाह जे नबी जूं 4 धीअरूं हुयूं। व निसाइल मोमिनीन, ऐं मोमिना औरतनि खे पैगंबर तूं हुक्म ॾे, युदनीन अलैहिन्न मिन जलाबीबिहिन्न, पंहिंजी चादर पंहिंजे चेहरे मथां लटकाए छॾी, पर्दो कनि। ज़ालिक अदना ऐं युरफ़न फला युज़ैन। अल्लाह ताला फरमाए थो, करीब आहे जो ये औरतूं सुञातियूं वञनि त ये शरीफ़ औरतूं आहिनि, दीनदार औरतूं आहिनि, उन्हनि खे को बि ईज़ा न। ऐं इहा ॻाल्हि त मञियल आहे, जेकॾहिं हिकिड़ी औरत वाक़ियतन शरई पर्दो करे, कंहिंजी जुरत कोन थींदी जो उनखे तंग करण जी कोशिश करे, बल्कि उन बुरी निगाह खणण जी कोशिश बि करे। पर जेकॾहिं औरत पंहिंजा कपिड़ा नऊज़ बिल्लाह लाहे छॾे या अहिड़ा कपिड़ा पाए जंहिंमां तक़रीबन उघाड़ी हुजे, त पोइ केतिरियूं अखियूं मथे खजंदियूं, केतिरा माण्हू उनखे निहारींदा, बल्कि केतिरा अॻिते वधी शरारत बि कंदा। छो त ही इंसान जी फितरत आहे। अल्लाह मर्द जी दिल जे अंदरि औरत लाइ छिक रखी आहे, पर जॾहिं का औरत बेपर्दा थी हले थी, सही सिधी ॻाल्हि आहे, उनजो असर मर्द ते पवे थो। अमेरिका यूरोप जे अंदरि जिते वॾी आज़ादी आहे, तव्हां ॾिसो था उते पर्दे नाले जी का बि शइ कोन्हे। को माण्हू रज़ामंदी सां पिछड़ाई करे, उन्हनि जे नज़दीक क्राइम कोन्हे, ॾोहो कोन्हे। सिन आहे, सिन जी माना गुनाह सम्झनि था, पर ॾोह नथा सम्झनि। क्राइम उनखे चइबो आहे जंहिंजे बारे में फौजदारी कानून लागू थिए, सज़ा मिले। क्राइम नथा सम्झनि, सिन सम्झनि था, गुनाह सम्झनि था। पर उनजे बावजूद तव्हां ॾिसो अमेरिका यूरोप जे अंदरि केतिरियूं अख़बारी रिपोर्टूं शाया थियूं आहिनि, जॾहिं गैर मर्द ऐं गैर औरत अकेला थियनि था, केतिरा हज़ारे वाक़िया अहिड़ा पेश आया आहिनि जो मर्दनि ज़िना बिल जबर कयो, रेप कयो। हालांकि उते इहा शइ मायूब न आहे, पर रेप छो थियो, ज़िना बिल जबर जो वाक़ियो छो पेश आयो, जो जॾहिं आज़ादी मिले थी उनजो नतीजो इहो बुरो निकिरणो आहे। उन मुआशरे जे अंदरि जंहिंमें वॾे पैमाने ते आज़ादी आहे, अल्लाह ताला तंहिंजे करे हुकुम ॾिनो, पैगंबर मुस्लमान औरतुनि खे बि चओ, उहे बि चेहरे ते चादर ढके छॾी, सुञातियूं वञनि त इहे शरीफ़ औरतूं आहिनि। हता कि तव्हां ॾिसो अल्लाह जो प्यारो पैगंबर पाण ख़वातीन खे हुकुम ॾियनि था त उहे ईद नमाज़ ते अचनि। बाक़ी नमाज़ूं औरतियूं घर में अफ़ज़ल आहिनि, घर जे अंदरीं कमरे जे अंदरि अफ़ज़ल आहिनि, बजाए सहन जे। जुमे ते अचणु ज़रूरी न आहे, 5 वक़्त नमाज़ लाइ अचणु ज़रूरी न आहे, पर ईद नमाज़ उहा वाहिद नमाज़ आहे
जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी जो ताकीदी हुक्म आहे त पंहिंजी औरतनि खे ईदगाह में वठी अचो। नौजवान हुजनि, पोड़ियूं हुजनि, हत्ता के हैज़ वारियूं, हैज़ वारी मस्जिद में कोन ईंदी, यादि रखो। पर जेकॾहिं ईदगाह जे अंदरि निमाज़ पढ़ी थी वञे, निमाज़ कोन पढ़ंदी लेकिन मुसलमाननि जी दुआनि में शामिल रहंदी। एतिरे क़दर ताकीदी हुक्म आहे जो हैज़ वारी औरत बि ईद नमाज़ लाइ ॿाहिरि निकिरे। हिकिड़ी औरत जो अल्लाह जा रसूल, असां मां हर कंहिं औरत वटि चादर कोन हूंदी आहे, ते ज़माने में एतिरी गुरबत हूंदी हुई। मदीना जे अंदरि बि एतिरी गुरबत जो बाद वेचारियूं औरतूं तिन वटि चादर कोन हूंदी हुई। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, मूं वटि हिकिड़ो सुठो माना चोलो हो, जॾहिं मदीने में का शादी थींदी हुई औरतूं मूंखां घुराईंदियूं हुयूं। माना एतिरी गुरबत, हिकिड़ो चोलो मदीने जे अंदरि घुमे पियो, उहा कुंवार पाए थी। ख़ातून चवे थी, अल्लाह जा रसूल, जेकॾहिं असां मां कंहिं वटि चादर न हुजे त पोइ छा करे? अल्लाह जे नबी ईअं कोन चयो त पोइ ईद नमाज़ ते न अच। पाण फरमाए, तुलबिसहा उख्तुहा मिन जिलबाबिहा, ॿी जेका भेण आहे उनखे घुर्जे त पंहिंजी चादर में उनखे बि ओढ़ाए ईदगाह जे अंदरि वठी अचे। हिकिड़ी चादर जे अंदरि ॿ अची वञनि, या चादर उनखे बि ओढ़ाए ईदगाह जे अंदरि वठी अचे। हिकिड़ो सबूत मिलियो त ईद नमाज़ औरत ते लाज़िम आहे ईदगाह जे अंदरि अची पढ़णु, ऐं ॿियो सबूत मिलियो त औरत बिना पर्दे जे घर खां ॿाहिरि नथी निकिरी सघे। बेदीन तबिको वरी प्रोपेगेंडा कंदो रहियो आहे, बाबा ही पर्दो तरक़ी जी राह में रुकावट आहे। अॼु तव्हां ॾिसो केतिरियूं असांजूं एतिरियूं भेनरूं आहिनि, धीअरूं आहिनि, जेके शरई पर्दो कनि थियूं, पर तालीम जे अंदरि आला मक़ाम ते पहुतल आहिनि। अहिड़ियूं डॉक्टराणियूं बि आहिनि जिन पूरो कोर्स कयो आहे शरई पर्दे जे अंदरि। हाणे पंजाब जे अंदरि तक़रीबन हिकिड़ी छोकिरी बा पर्दा, उन ईअं चए क़रीबन 14 गोल्ड मेडल जेके खटिया आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि जे अंदरि, हर शोबे जे अंदरि सभ खां पहिरियों नंबर ते, पर आहे बा पर्दा। इहो दलील आहे त शरई पर्दो करे बि इंसान तरक़ी करे सघे थो, जेका जायज़ तरक़ी आहे। त दोस्तो, अल्लाह ताला औरत खे हुक्म ॾिनो पर्दो करे। हा, पाण सुगरा फरमाइनि था, मुंहिंजी उम्मत में 2 तबका अहिड़ा आहिनि, सही मुस्लिम जी हदीस आहे, जेके जन्नत में दाख़िल थियण त परे जी ॻाल्हि आहे, जन्नत जी ख़ुशबू महसूसु न कंदा, जन्नत जी ख़ुशबू महसूसु न कंदा। उहे तबका कहिड़ा? पाण फर निसाउन कासियातुन आरियातुन मुमीलातुन माइलातुन रूसुहुन्न का असनिमतिल बुख्तिल माहिला। पाण फरमाइनि था, अहिड़ियूं औरतूं ईंदियूं मुंहिंजी उम्मत में, कासियातुन कपिड़ा पातल हूंदनि, आरियातुन पर उघाड़ियूं हूंदियूं। एतिरा सना कपिड़ा, एतिरा तंग कपिड़ा जो कपिड़नि जे बावजूद उघाड़ियूं हूंदियूं। मुमीलातुन, मर्दनि खे पाण ॾांहुं माइल कंदियूं, त माइलातुन, पाण मर्दनि ॾांहुं माइल थींदियूं। रूसुहुन्न का असनिमतिल बुख्तिल माइला, उन्हनि जा मथा ईअं हूंदा, हेयर स्टाइल ईअं हूंदा जीअं बुख्ती उठ जा थुआ हूंदा आहिनि। अहिड़े नमूने सां पंहिंजे मथे ते वार ठाहींदियूं, अहिड़ा हेयर स्टाइल कंदियूं जीअं बुख्ती उठनि जा थुआ हूंदा आहिनि। पाण फरमाइनि था, उहे जन्नत में दाख़िल बि कोन थींदियूं ऐं जन्नत जी ख़ुशबू महसूसु कोन कंदियूं। ॿियो तबिको, पाण फरमाईंदा, मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू ईंदा, उन जे हथनि में ढगी जे पुछ वांगुरु कोड़ा हूंदा, फटका हूंदा, यज़रिबून बिहन नास, जंहिंसां माण्हुनि खे मारींदा। उलमा मुख़्तलिफ़ उन तफ़सीरा कया आहिनि। अहिड़ा ज़ालिम हुक्मरान ईंदा जेके ज़ुल्म कंदा ऐं माण्हुनि खे मारींदा, बेगुनाह बि। पाण ॾिसूं पिया हिन दौर जे अंदरि बि
अहिड़ा माण्हू आहिनि, ख़ुसूसन तव्हां ॾिसंदो पुलिस जे अंदरि जेके तशद्दुद कंदा आहिनि, बाज़ औक़ात बेगुनाह माण्हू खे मारे छॾींदा आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो इहो तबिको बि जन्नत में कोन वेंदो, ख़ुशबू महसूस कोन कंदो। अल्लाहु अकबर। उन खां पोइ तव्हां ॾिसो दीन इस्लाम नियाणियुनि जी जेका फज़ीलत ॿुधाई आहे, अल्लाहु अकबर। मूं जेके हदीसूं पढ़ियूं ऐं यकीन सां चवां थो अल्लाह जे प्यारे पैगम्बर अहिड़ियूं हदीसूं पुटनि जे बारे में बयानु कोन कयूं। अहिड़ियूं हदीसूं मुंहिंजी नज़रनि मञा पुटनि जे बारे में कोन गुज़रियूं आहिनि। हालांकि पुट बि औलाद आहे। अल्लाह जे नबियुनि अल्लाह खां दुआ घुरी, रब्बे हबली मिनस सालिहीन। इब्राहिम अलैहिस्सलाम बि दुआ घुरी, ज़करिया अलैहिस्सलाम बि दुआ घुरी, छो त इंसान जो हक़ीक़ी वारिस आहे। पैगम्बरनि दुआऊं घुरियूं आहिनि। नेक पुट अल्लाह जे पारां वॾो इनाम आहे। पर अल्लाह जे प्यारे पैगम्बर बिशारत ॾिनी जेके माण्हू पंहिंजे नियाणियुनि जी सुहिणी परवरिश कनि था। हदीस सही मुस्लिम जी पाण सुगरा फरमाइनि था, मन आल जारियतैन हत्ता तबलुगा जा यौमुल क़ियामत अना व हुव कहातैन। हदीस सही मुस्लिम जी पाण सुगरा फरमाइनि था, जे माण्हू ॿिनि नियाणियुनि जी सुहिणे नमूने सां परवरिश कई, मोहब्बत सां, बेज़ार न त नऊज़ बिल्लाह रब मूंखे नियाणियूं छो ॾिनियूं। अहिड़ा माण्हू बि आहिनि, अहिड़ा माण्हू बि आहिनि जॾहिं नियाणी ॼमंदी आहे, पाण वटि आम तौर ते इहो रवाज हले पियो, कंहिंजे घर पुटु ॼमंदो आहे मुबारक ॾींदा आहियूं, त नियाणी ॼमंदी आहे मुबारक कोन ॾींदा आहियूं। छो? इहो कंहिं तव्हांखे चयो त मुबारक न ॾियो? छा नियाणी जी का हैसियत कोन्हे? बल्कि ॿुधाईंदो हलां बिशारत आहे नियाणियुनि जे बारे में। पाण सुगरा फरमाइनि था, जंहिं माण्हू ॿिनि नियाणियुनि जी परवरिश कई सुहिणे नमूने सां, मोहब्बत सां, बेज़ार थी न, ख़र्च बि कंदो रहियो, कपिड़ा वठी ॾींदो रहियो, जॾहिं नियाणी का तलब करे शइ जाइज़ उनखे ॾींदो रहियो ख़ुशी सां। हालांकि इंसान ते वॾियूं आज़माइशूं अचनि थियूं नियाणी जे हवाले सां, शादी जा मुआमला बि थियनि था, ॿियूं आज़माइशूं बि अचनि थियूं, पर ही उनजी सुहिणे नमूने सां परवरिश करे थो, तव्हांजो जवान थी वञनि थियूं। अल्लाह जो नबी चवे थो, उहो माण्हू ऐं आऊं क़यामत ॾींहुं हीअं ईंदासूं, पंहिंजूं ॿई आङुरियूं मिलाइनि था, विच वारी आङुर, शादी वारी आङुर, इहे ॿई मिलाए साहबा खे ॾेखारीनि था क़यामत ॾींहुं उहो माण्हू ऐं आऊं हिन तरीक़े सां ईंदासीं। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह पुटु साले चवे थो पंहिंजे पीउ जे बारे में, इमाम इब्न क़य्यम जो किताब आहे तोहफ़तुल मौलूद, उन जे अंदरि वाक़ियो अचे थो 56 नंबर सफ़े ते, त बाबा खे जॾहिं बि नियाणी ॼमंदी हुई, अची बिशारत मिलंदी हुई, ख़ुशी माना ख़ुशख़बरी मिलंदी हुई त साईं तव्हांखे नियाणी जेका सॼाई आहे, त इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह कॾहिं नाराज़ कोन थींदो हो, बल्कि जुमिड़ो कहिड़ो चवंदो हो, अल्लाहु अकबर, चवंदो हो त अल अंबियाउ कानू आबा बनातिन, अल अंबियाउ कानू आबा बनातिन। जॾहिं ख़ुशख़बरी मिलंदी हुई त साईं तव्हांखे नियाणी ॼाई आहे, त इमाम अहमद बिन हंबल चवंदो त जेके पैगम्बर आया से सभु नियाणियुनि जा पीउ हुआ, सभु नियाणियुनि जा पीउ हुआ। माना पाण उन मथां सुठो गुमान वठंदो, उन्हनि खे नियाणियूं ॼायूं। तव्हां ॾिसो अल्लाह जो प्यारो पैगम्बर 3 पुट थिया पर वफ़ात करे विया, पोयां ज़िंदा रहण वारियूं 4 नियाणियूं हुयूं। लूत अलैहिस्सलाम खे नियाणियूं थियूं, त इमाम अहमद इन ॻाल्हि ते ख़ुशि थींदो हो, हत्ता कि पाण सुगरा फरमाइनि था, जंहिं माण्हू खे 3 धीअरूं हुजनि, अबू दाऊद जी हदीस 5147 सही हदीस आहे, ऐं उन्हनि जी सुहिणे नमूने सां परवरिश कयाई, अदब सेखारियाई, फज़ीलत अख़लाक़, औलाद खे इहा शइ बि सेखारणी आहे। ईअं न त पंहिंजे औलाद खे नऊज़ बिल्लाह बेहयाई जा कम माण्हू सेखारींदो वठे। घर जे अंदरि जेकॾहिं तव्हां मोबाइल ते फैश शयूं ॾिसंदो, औलाद बि ॾिसंदो, सही सिधी ॻाल्हि आहे त बुरो असर मुरतब थींदो।
घर जे अंदरि जेकॾहिं तव्हां इन मोबाइल ते सुठियूं शयूं ॾिसो था त उन्हनि ते बि सुठो असरु पवंदो, अदब सेखारे थो, शादियूं कयाई पाण सुगरा फरमाइनि था त उन माण्हू जे लाइ जन्नत आहे। सही तरगीब व तरहीब अबू दाऊद जी हदीस। जे माण्हू 3 न्याणियुनि जो सुहिणे नमूने सां परवरिश कई, अहिड़े नमूने सां पाण फरमाइनि था हदीस आहे सही तरगीब व तरहीब जे अंदरि 1972 अल्लाह जो नबी फरमाए थो जंहिं माण्हू खे 3 न्याणियूं हुजनि फयुनफिकु अलैहिन, पर उन्हनि ते ख़र्च करे, जाइज़ ख़र्च, खाधो पीतो सुठो हुजे, सुठा कपिड़ा उन्हनि खे वठी ॾे जेतिरी उनखे ताक़त आहे, सुठी तालीम ऐं तरबियत ॾियारे, तव्हांजो उहे शादी सबबु जुदा थी वञनि, इहो माइट लाइ वॾो सदमो आहे न। तव्हां पंहिंजी न्याणी खे पालियो था, 17, 18, 20 सालनि जी थिए थी, जॾहिं मोकिलाए रवानी थिए थी, मूंखे ॿुधायो केॾो सदमो आहे। तव्हां पंहिंजे जिगर जे टुकड़े खे ॿिए जे हवाले करियो था, जेको तव्हां 18, 20 साल 22 साल रहियो, इहो मरलो ॾुखियो मरलो आहे। या न्याणियुनि जी आज़माइश मामूली कोन्हे। अल्लाह तो बहितर ॼाणे अॻिते वञी उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी, सावरनि जो माहौल छा हूंदो, घर वारे जो रवैयो छा हूंदो। त पीउ ते वॾो इहो सदमो अचे थो जॾहिं पंहिंजी न्याणी परणाए ॿिए जे हवाले करे थो। पाण सुगरा फरमाइनि था शादी सबबु उहे छोकिरियूं जुदा थियनि थियूं या वफ़ात करे वञनि थियूं, बाद औक़ात ज़िंदगी में गुज़ारे वेंदियूं आहिनि। अल्लाह जो नबी चवे थो त इहे छोकिरियूं दोज़ख खां बचण जे लाइ उनजो परदो आहिनि। दोज़ख खां बचाव जो परदो आहिनि 3 न्याणियूं। हिकिड़ी औरत उथी बीठी, अल्लाह जे रसूल भला जेकॾहिं 2 न्याणियूं हुजनि त? पाण फरमाइनि था जेकॾहिं 2 हुजनि त उहे बि दोज़ख खां उन जे लाइ परदो बणिजी वेंदियूं। अल्लाह अकबर। तव्हां अंदाज़ो लॻायो छा इस्लाम न्याणियुनि जी फज़ीलत ॿुधाई आहे। अहिड़ियूं हदीसूं तव्हांखे पुटनि जे बारे में कोन मिलंदियूं। ऐं पोइ बि असां न्याणी जे ॼमण ते ख़ुशि न थियूं, बल्कि केतिरा असां मां अहिड़ा आहिनि जेके बदबख़्त न्याणी ॼमण ते उन्हनि ज़ालनि खे तलाक़ूं ॾेई छॾियूं आहिनि। अहिड़ा वाक़िया मौजूद आहिनि। बदबख़्त सम्झनि था त नऊज़ बिल्लाह हिन औरत जे हथ में आहे, जीअं चाहे थी ॼणे। इहो नथा सम्झनि त औलाद ॾियण वारो अल्लाह आहे। न्याणी घर में ॼमी तलाक़ूं ॾिनियूं वयूं। असांजे मुआशरे में अहिड़ा बदनसीब आहिनि जिन ज़ालनि ते तशद्दुद कयो तो छोकिरी छो ॼणी। उन औरत जी इज़त घटिजी वेंदी आहे सावरनि जे अंदरि, जंहिंजूं सिर्फ़ु न्याणियूं हुजनि। ऐं होॾां दीन इस्लाम बिशारत ॾिनी न्याणियुनि जे बारे में। ऐं जेकॾहिं तूं न्याणी ते नाराज़ थी थो तो में मुशरकनि जी आदत मौजूदु आहे। खोल क़ुरान मजीद सूरह नहल आयत नंबर 58 59 पढ़ी ॾिस। अल्लाह ताला फरमाए थो वैज़ा बुशिर आदम बिल उनसा, जॾहिं उन्हनि मां कंहिंखे या ख़ुशख़बरी ॾिबी हुई त तुंहिंजे घर में न्याणी ॼाई आहे, ज़ल वजहुहु, उनजो मुंहुं कारो थी वेंदो, मुसवद्दन वहुव कज़ीम, मुंहुं कारो थी वेंदो हो ऐं कावड़ में भरिजी पवंदो। इंसान खे जॾहिं का अहिड़ी ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे जेका नापसंदीदा हूंदी आहे त चहिरो कारो थी वेंदो आहे गुस्से जे करे। अल्लाह ताला फरमाए थो कावड़ में भरिजी पवंदो आहे। जॾहिं उन्हनि खे इहा ख़ुशख़बरी ॾिबी हुई त तुंहिंजे घर में न्याणी पैदा थी आहे। अॻिते अल्लाह ताला छा फरमायो, यतवारा मिनल क़ौम मिन सूइन मा बुशिर बिही, पंहिंजी क़ौम खां लिकंदो वते। उहा ख़ुशख़बरी जेका उनखे ॾिनी वई त न्याणी तुंहिंजे घर में ॼाई आहे, माण्हुनि खां लिकंदो वते, माना शर्मसार पियो थिए। माण्हू लिकंदो त जॾहिं शर्मसार थिए न। अल्लाह ताला फरमाए थो पोइ छा सोचींदो आहे, अयुमसिकु अला हुनिन अम यदुस्सु फि तुराब। हाणे 2 मज़ा हिकिड़ो कमु करियां, या त छॾे ॾियांसि जीअरी हुजे, ज़िल्लत वारी ज़िंदगी आऊं गुज़ारियां। नऊज़ बिल्लाह, उहे बदबख़्त सम्झंदा हुआ न्याणी जेकॾहिं ज़िंदा रही त मुंहिंजे लाइ ज़िल्लत आहे, या ज़िल्लत बर्दाश्त करे हिनखे छॾे ॾियां, या हिनखे ज़मीन में पूरे छॾियां। तव्हांजे इलाइक़े थर जे अंदरि बि अॼु खां कुझु अरसो अॻु में न्याणियुनि खे पूरियो वेंदो हो। उहा सादी आदत जेका मुशरकीन मक्का जे अंदरि हुई।
हिकिड़ो माण्हू पूरे कोन थो, पर जेकॾहिं तुंहिंजो चहिरो कारो थी वञे थो, सम्झी वठ तुंहिंजे अंदर बि उन्हनि मुशरिकनि जी आदत अञा मौजूदु आहे। तुंहिंजे अंदर बि उहा शइ मौजूदु आहे जेका मुशरिकीन मक्का जे अंदरि मौजूदु हुई। तूं घरवारी ते तशद्दुद करी ऐं न्याणी खे मारी, नाराज़ थी इन ॻाल्हि ते, तुंहिंजे अंदरि मुशरिक जी आदत मौजूदु आहे। अल्लाह ताला फरमाए थो अला सा मा यहकुमून, ख़बरदार केॾो बुछड़ो फ़ैसिलो कनि था, केॾो बुछड़ो फ़ैसिलो कनि था, जो न्याणी खे या दफ़न कनि था जीअरे या छॾी नथा, पर सम्झनि था त असांजी ज़िल्लत आहे। ऐं होॾा अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरे क़दर बिशारतूं ॾिनियूं आहिनि, जेके माण्हू न्याणियुनि जी सुहिणे नमूने सां परवरिश कनि था, बालिग़ थियनि थियूं, इज़त सां उनखे रवानो कनि था शादी करे ऐं पंहिंजे घर उनखे मोकिलीनि था, अल्लाह जे नबी जे लाइ क़दम क़दम ते बिशारतूं ॾिनियूं आहिनि। ऐं क़ुर करीम छा चयो, लिज़क्रि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, सूरह निसा 11 नंबर आयत। अल्लाह ताला फरमाए थो त छोकिरे जे लाइ, मर्द जे लाइ हिस्सो आहे ॿिनि छोकिरियुनि जे बराबरि। जेकॾहिं को माण्हू गुज़ारे वञे ऐं उनजी मिल्कियत पोयां मौजूदु आहे, त मिल्कियत जॾहिं विराए बि घरवारी खे 800 मिलंदो, पुटु जेको आहे उनखे पीअण ते मिलंदी मिल्कियत ऐं न्याणियुनि खे उनजे अधु ते। ॿिनि छोकिरियुनि जो हिसो बराबरि आहे हिकिड़े छोकिरे जो। शरीयत जो हिसो फ़र्क़ु छो कयो आहे? सुवाल थो पैदा थिए, छाजे करे शरीयत जो फ़र्क़ु कयो आहे? नऊज़ु बिल्लाह, अल्लाह कंहिंसां नाइंसाफ़ी कोन कई, पर छाजे करे हिकिड़े इस्लामी मुआशरे जे अंदरि रोज़ी कमाइण ऐं माली मुआमलात माश जी ज़िमेदारी मर्द ते हूंदी आहे। मर्द जो कमु आहे कमाए पंहिंजे घर खणी अचे। इस्लाम चवे थो औरत इज़त सां पंहिंजे घर वे, वकन्न फी बुयूतिकुन्न, पंहिंजे घरनि में वेठो रहो। अल्लाह अकबर। वीचारो मुड़ुसु तव्हां ॾिसो बाद औकात रेड़ो पियो हलाए गर्मी जे अंदरि, गॾा गाॾी पियो हलाए, हमाली पियो करे, कॾहिं ऑफिस में क्लार्क थियो वेठो आहे, दुकानदार आहे, सुबुह जो 8 बजे खां राति जो 7 बजे ताईं, 9 बजे खां 5 बजे ताईं महिनत। ऐं घरवारी खे इस्लाम केॾो अज़ीम मक़ाम ॾिनो आहे, तूं थधी छां में पंहिंजे घर जे अंदरि वेठी रह, घरवारो अची तोखे खाराईंदो, तूं छां में वे, सुकून सां पंहिंजे घर वे, महिनतूं सॼियूं घर वारे जे हवाले। ऐं पोइ छा थींदो आहे, वीचारा बीमार थी पवंदा आहिनि, सिहत ख़राब थी वेंदी आहे, पर अल्लाह इहा ज़िमेदारी मर्द ते रखी आहे, औरत ते न। जॾहिं मर्द ते इहा ज़िमेदारी आहे त सही सिधी ॻाल्हि आहे, उनखे हिसो ज़्यादा मिलणु घुरिजे, पर औरत जो हिसो बि ॿिए हवाले सां घटि कोन्हे। तव्हां ॾिसो न्याणी जॾहिं वञे थी पढ़ण जी, उनखे महर मिले थो। महर कंहिंजो हक़ आहे? उन ई औरत जो हक़ आहे, घर वारे जो कोन्हे। जॾहिं तव्हां औरत खे महर ॾियो था, लिखायो था, यादि रखो इहो महर तव्हांजो हक़ कोन्हे। हाणे या माण्हू फौरन अदा कंदो आहे, जेके मुअज्जल चइबो आहे, या मुअज्जल को वक़्तु मुक़ररु कंदो आहे त महीने खां पोयां पंहिंजी घरवारी खे महर ॾींदुसि। इहो महर ॾियणु फर्ज़ आहे। हाणे तव्हांखे महर ॾियणो आहे, औरत खे महर बि मिले थो, ऐं जॾहिं पीउ गुज़ारे थो, पीउ जी मिल्कियत मां उनखे हिसो मिले थो। पर अफ़सोस सां चवणो पवे थो, असांजे मुआशरे जो तमामु हिकिड़ो जेके चइजे वॾी बेइंसाफ़ी ऐं ज़ुल्म ते मबनी फ़ैसिलो कहिड़ो आहे त असांजे मुआशरे में न्याणियुनि खे पीउ जी मिल्कियत मां हिसो मिले ई कोन थो, तक़रीबन इल्ला माशा अल्लाह। पीउ गुज़ारे थो, तव्हां ॾिठो हूंदो ॿाहिरि कब्ज़ो करे वेंदा आहिनि, न्याणियुनि खे हिसो ॾींदा ई कोन्हे। ऐं छा बहानू कंदा आहिनि त अधी बाबा मूंखे पंहिंजो हिसो माफ़ करे छॾियो। तव्हां इहे ई लफ़्ज़ ॿुधा हूंदा, अधी पंहिंजो हिसो मूंखे माफ़ करे छॾियो। कॾहिं तो पंहिंजो हिसो भेण खे ॾिनो आहे? तो कॾहिं पंहिंजो हिसो माफ़ कयो आहे? पोइ भेण कीअं माफ़ कंदी? दौलत माल कंहिंखे प्यारो कोन्हे, पर छा हिते वीचारी ते प्रेशर विझी, दबाव विझी, उनखां सॼी मिल्कियत लिखाए वेंदा आहिनि। ऐं न्याणियूं वीचारियूं
घणो करे असांजे मुआशरे में पीउ जी मिल्कियत मां उनखे हिस्सो मिले ई कोन थो। बाज़ औकात छा थींदो आहे, पीउ त चाहींदो आहे त मुंहिंजे मरण खां पोइ नियाणियुनि खे मिले, पर गुज़ारे वियो, ॿाहिरि कब्ज़ो करे विया। ऐं बाज़ औकात छा थींदो आहे कि ज़ालिम पीउ पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी मिल्कियत पुटनि जे हवाले करे नियाणियुनि खे महरूम करे छॾिया हलिया वेंदा आहिनि। अहिड़ा वाक़िया मूंखे यादि आहिनि। ज़िंदगी में उन्हनि मिल्कियत पुटनि जे हवाले करे छॾी। नियाणियूं वेचारियूं जॾहिं पीउ गुज़ारे वियो, का शइ उन्हनि खे कोन मिली। यादि रखो, अहिड़ा माण्हू सख़्त ख़तरे में आहिनि। अवां हक़ खाधो आहे नियाणियुनि जो, अवां हक़ खाधो आहे। जेकॾहिं भाइर आहिनि त तव्हां बि हक़ फबायो आहे, पर जेकॾहिं पीउ ज़िंदगी में नियाणियुनि खे महरूम रखे थो, समूरी मिल्कियत पुटनि में विराए थो, पीउ ॾुहारी आहे ऐं क़यामत ते ॾींहुं माण्हू ॾुहारी थी उथंदा। हदीसन अल्लाह जे नबी छा फरमायो, हिकिड़ो माण्हू अल्लाह जे साम्हूं ईंदो, नमाज़ूं हूंदियूं, रोज़ा हूंदा, ज़कात हूंदी, माना मुस्लमान, पर हुन कंहिंजो हक़ फबायो हूंदो। वक़्त शतम हादा, कंहिंखे गाह ॾिनी हूंदाई, वक़्त कज़फ़ हादा, कंहिं ते बोतान हयो हूंदाई, व अकल माल हादा, कंहिंजो माल खाधो हूंदाई। तो माल खाधो न, भेणनि जो हक़ तूं खाई वे, पीउ बि माल खाई वियो, धीअरनि जो हक़ कोन ॾिनाई, ज़िंदगी में समूरी मिल्कियत पुटनि जे हवाले करे वियो, क़यामत ते ॾींहुं हुनखे हिसाब ॾियणो पवंदो। छो त जेको हिसो मुक़रर आहे नियाणियुनि जो, रब्बुल आलमीन कयो आहे कि माण्हू कोन कयो आहे। यादि रखिजो, अल्लाह हिसो ॾिनो आहे नियाणियुनि खे, कंहिंखे हक़ न आहे जो नियाणी जो हिसो ख़तम करे सघे। हदीस ॿुधाईंदो हलां, एॾी अहम हदीस आहे। जेके माण्हू ज़िंदगी में पंहिंजे औलाद खे का शइ ॾियनि था गिफ्ट करे, जेके अरबी में चइबो हिब्बा, बख़्शिश करे, अतियो करे, यादि रखी छॾियो शरीयत छा थी चवे, जेकॾहिं को पीउ पंहिंजी ज़िंदगी में का शइ औलाद में विराए थो, बराबरी जे बुनियाद ते विराईंदो। जेका शइ पुट खे ॾींदो, साॻी शइ उन मिक़दार में नियाणी खे ॾींदो। हिकिड़ो आहे विरसो, विरसे जो तव्हांखे ॿुधायमि त ॿिनि नियाणियुनि जो हिसो हिकु पुट जे बराबरि आहे। ईअं चइजे पुट जो हिसो उन जे मुक़ाबले नियाणी जो हिसो अधु आहे। इहो थियो विरसो, जॾहिं पीउ मरी वञे विरसो विराइजे। पर ज़िंदगी में जेकॾहिं पीउ विराए थो, हिबा करे थो, त पोइ नियाणी ऐं पुट जो फ़र्क़ु कोन रहंदो, छो त हदीसूं मौजूद आहिनि। ऐं जुमूर उलमा, इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम पंहिंजो शाफ़ई, इमाम सुफ़ियान सोरी, अब्दुल्ला बिन मुबारक, जुमूर उलमा जो कौल आहे त जॾहिं पीउ पंहिंजी ज़िंदगी में का शइ हिबा करे थो, त पुट ऐं धीउ जो हिसो बराबरि हो। दलील कहिड़ो, सैयदुना नौमान बिन बशीर रज़ी अल्लाह अन्हु साहबी आहे, छो त मुंहिंजो वालिद बशीर उन मूंखे हिकिड़ो ग़ुलाम ॾिनो हिबात करे, तोहफ़तन गिफ्ट करे मूंखे ॾिनाई, पर चयईं त आउं अल्लाह जे रसूल जे साम्हूं वञी ॻाल्हि करियां, खेनि शाहिद बनायां। मतां को एतिराज़ करे, प्यारो पैगंबर शाहिद थी वञे। हली आयो अल्लाह जे रसूल, मूं पंहिंजे पुट नौमान खे हिकिड़ो ग़ुलाम हिबा तौर ॾिनो आहे, बख़्शिश तौर गिफ्ट करे ॾिनो आहे। पाण सुबुह आहे, ॾिसो अल्लाह जो नबी छा सोच आहे। फौरन सुवाल कनि था त बशीर तुंहिंजो ॿियो औलाद बि आहे या न, ॿिया पुट बि आहिनि या न? अल्लाह जे रसूल हाओ। पाण फरमाईंदा उन्हनि खे बि ग़ुलाम ॾिनो अथई या न, हर कंहिंखे? अल्लाह जे रसूल न। पाण फरमाइनि था इन्नी ला अशदु अला जौरिन, इन ज़ुल्म जे मुआमले में, बेइंसाफ़ी जे मुआमले में बशीर ऐं शाहिद कोन थींदुसि, आउं शाहिदी कोन ॾींदुसि। इत्तक़ुल्लाह फ़ादिलू बैन औलादिकुम, अल्लाह खां डिॼ बशीर, औलाद जे मुआमले में इंसाफ़ खां कमु वठ। ऐं हिकिड़ी हदीस लफ़्ज़नि फ़सव्वे बैनहुम, औलाद में बराबरी कर। हुक्म ॾियनि था त बशीर इहा शइ जेका तो हुनखे ॾिनी आहे मोटाए वठ, तो नाइंसाफ़ी कई आहे। इहो दलील आहे त पीउ जेकॾहिं ज़िंदगी में का शइ गिफ्ट करे थो कि हिकिड़े पुट खे ॿिनि सभिनी खे ॾे। हा, जेकॾहिं को पुट वीचारो ग़रीब हक़दार आहे, सम्झो था
उनके ज्यादा ॾियण जी ज़रूरत आहे, वीचारो मिसकीन आहे, त ॿियनि पुटनि ऐं धीअरनि जी कंसेंट वठो, रज़ामंदी वठो त बाबा ही मुंहिंजो पुटु आहे, तव्हांजो भाउ वीचारो कुझु ज्यादा ग़रीब मिसकीन आहे, जेकॾहिं तव्हां राज़ी हुजो त हिनखे कुझु ज्यादा ॾियां। पोइ जेकॾहिं उहे राज़ी थी वञनि त पीउ उन ग़रीब पुट खे ज्यादा ॾेई सघे थो, वरना बराबरी करणी आहे ऐं न्याणी खे बि साॻियो सो ॾियणो आहे। हिते को फ़र्क़ु कोन्हे जी जुमूर उलमा जो कौल आहे। अल्लाह ने बि फरमायो फसव्वे बैनहुम, बशीर औलाद में बराबरी कर। अॼु मूंखे ॿुधायो केॾो वॾो ज़ुल्म आहे, कहिड़ो जवाबु ॾींदा रब्बुल आलमीन खे। बदीन जे अंदरि अहिड़ा केस मूं ॾिठा आहिनि, मरी विया करोड़पति अरबपति, न्याणी खे उन्हनि टको कोन ॾिनो, सभु मिल्कियतूं पुटनि में विराए, सभु मिल्कियतूं पुटनि में विराए। ऐं जॾहिं पीउ गुज़ारे वियो हलियो, काफ़ी अहिड़ा भाइर जेके मुंहिंजे नज़रनि में आहिनि जिन ज़ालिमनि भेणनि जूं मिल्कियतूं फॿाए विया, हिसो ई खाई विया। छा तोखे ख़बर कोन्हे हिसो कंहिं ॾिनो आहे? रब्बुल आलमीन ॾिनो, अल्लाह हिसो मुक़ररु कयो आहे। दुनिया जी का ताक़त उन हिसे खे ख़तमु नथी करे सघे। हा जी पाण वटि घणो करे माण्हू कावड़ बाइन करे औलाद खे चवंदा मूं आक कयो, आक जो शरीयत में तसव्वुर ई कोन्हे, भले पुटु कहिड़ो बि नालाइक़ हुजे। कंहिं पुट या धीउ जो हिसो पीउ ख़तमु नथो करे सघे सवाइ ॿिनि सूरतनि जे। यादि रखी छॾियो, ॿिनि सूरतनि में मीरास खां महरूम रहिजी वेंदो, या काफ़िर थी वञे, मुर्तद थी वञे। मुर्तद थियो, इस्लाम खां निकितो, पीउ जी मिल्कियत मां हिसो कोन मिलंदो, या पीउ खे क़तल करे छॾे, पीउ खे क़तल करे छॾे, उन पुट खे बि हिसो कोन मिलंदो। कातिल खे मक़तूल जी मिल्कियत मां हिसो कोन मिलंदो, या मुर्तद थी वञे। जेकॾहिं ॿ ॻाल्हियूं न आहिनि, भले पुटु नालाइक़ बि हुजे, शरीयत चवे थी मरी वञे पीउ, उन पुट खे बि हिसो ॾियणो आहे। इस्लाम में आक जो तसव्वुर आहे ई कोन। अल्लाह जेको हक़ ॾिनो आहे दुनिया जी का ताक़त ख़तमु नथी करे सघे सवाइ ॿिनि सूरतनि जे जेके हींअर मूं तव्हांजे साम्हूं बयानु कई। त इस्लाम अंदाज़ो लॻायो केतिरे क़दुरु माना न्याणियुनि जा हक़ ॿुधाया आहिनि, ऐं असां केतिरे क़दुरु माना न्याणियुनि सां ज़ुल्म करे रहिया आहियूं। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो त इस्लाम निकाह जे बारे में इहो शर्त लॻायो आहे त निकाह तॾहिं सही थींदो जॾहिं पीउ बि राज़ी हुजे ऐं न्याणी बि राज़ी हुजे। हिकिड़ी छोकिरी पाण त राज़ी आहे पर पीउ राज़ी न आहे, निकाह कोन थींदो। ला निकाह इल्ला बिवली, वली राज़ी न आहे, निकाह कोन थींदो। केतिरियूं हदीसूं मौजूद आहिनि, पर साॻिए टाइम ते न्याणी जी रज़ामंदी बि ज़रूरी आहे। पाण सुगरा फरमाइनि था फ़इन अबत फला जवाज़ अलैहा, जेकॾहिं छोकिरी इनकार करे छॾे त मूंखे शादी नाहे करणी, ते अल्लाह जो नबी चवे थो उन ते ज़बरदस्ती कोन थींदी, ज़बरदस्ती कोन थींदी। ऐं निकाह जे हवाले सां हिकिड़ी शइ ॿुधाईंदो वञा, निकाह नंढपुण में बि थी सघे थो। जी हाणे असां जूं इहे असेंबलियूं कानून पास करे चुकियूं आहिनि, इहो सरासर गैर शरई आहे, सरासर गैर इस्लामी आहे। इस्लाम में नंढपुण जो निकाह बि थी वेंदो आहे। सैयदा आयशा रज़ी अल्लाह जो निकाह थियो 7 सालनि जी हुई। मुंहिंजो पूरो मज़मून हिन ते लिखियलु आहे, केतिरा मूं हवाला पेश कया आहिनि। बल्कि तव्हांजो हनफी मज़हब, शाफ़ी, मालिकी, हंबली, जाफ़री, 5 मकात में फ़िक्र जेके आहिनि, 5 जा मूं हवाला ॾिना आहिनि। इन्हनि जा बुनियादी किताब लिखनि था त नंढपुण जो निकाह बि दुरुस्त आहे, शरई निकाह आहे। लेकिन असां वटि छा थींदो आहे, छोकिरी घरां भॼी वञे, कोर्टूं फतवा ॾींदियूं त निकाह सही आहे, पर जेकॾहिं को पीउ 12 सालनि जी न्याणी जो बि निकाह कराए पियो ऐं कंहिं वञी पुलिस में शिकायत कई, पुलिस पटका ॿधी उन पीउ खे अची गिरफ़्तार कंदी आहे। ज़ुल्म ॾिसो, न्याणी राज़ी आहे, पीउ बि राज़ी आहे, माना शरई तौर ते सभु शर्त पूरा आहिनि, पर पुलिस अची उनखे खणंदी आहे ऐं उन पैसा कढंदा आहिनि। इहा असांजो इस्लामी मुल्क, इहा असांजो इस्लामी मुल्क। निकाह जेको दुरुस्त आहे, क़ुरान हदीस मुताबिक़ आहे, उते तव्हीं छापो हणो था, पीउ खे गिरफ़्तार करियो था, घोट खे गिरफ़्तार करियो था, वेचारे मौलवी खे गिरफ़्तार करियो था, ऐं होॾां गैर शरई निकाह जेको निकाह थिए ई कोन थो, उते तव्हांजूं कोर्टूं हुनखे जाइज़ करार ॾियनि थियूं, पुलिस हुनखे सपोर्ट करे थी। हीअ असांजो मुल्क।
कुरान हदीस के खिलाफ कानून साज़ी, नंढपण जो निकाह थी सके थो। हा, छोकरी नंढड़ी चंद सालन जी निकाह थी वेंदो, पर हिकिड़ो शर्त आहे, जॾहिं जवान थींदी ख़ियार बुलूग जेके चइबो आहे शरियाई इस्तिलाह जे अंदरि, जॾहिं बालिग थींदी उनखां पुछियो वेंदो, इख़्तियार ॾिनो वेंदो त पुट असां तुंहिंजो निकाह फलाणे माण्हू सां करायो नंढपण में, तोखे क़बूल आहे या न? जेकॾहिं चवे थी क़बूल आहे, उहो ई निकाह काफ़ी आहे, उहो ई निकाह काफ़ी आहे, वञी सघे थी उन माण्हू सां गॾु, रुख़सती थी वेंदी। पर जेकॾहिं चवे थी मूंखे क़बूल न आहे, त उहो निकाह फ़स्क कयो वेंदो, नल एंड वाइड फ़स्क कयो वेंदो। जी सही बुख़ारी जी हदीस आहे, हिकिड़ी औरत हली अल्लाह जे रसूल, मुंहिंजे पीउ नंढपण में मुंहिंजो निकाह कराए छॾियो हो, पर हाणे आउं निकाह खे नापसंद करियां थी, उन माण्हू जे निकाह में रहण नथी चाहियां। रद्द निकाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बुखारी जा लफ़्ज़ आहिनि, अल्लाह जे नबी वो निकाह रद्द करे छॾियो, फ़स्क करे छॾियो, छो त पाण हुक्मरान हुआ न। अॼु इहो कमु थींदो या त कोर्ट जे थ्रू या कहिड़ी का पंचायत हुजे, पर वधीक बहितर आहे कोर्ट जे थ्रू, तां त को फितनो पैदा न थिए। बाद में त जेकॾहिं औरत बालिग थियण खां पोइ निकाह खे नापसंद करे थी, उहो निकाह फ़स्क थी वेंदो, ख़तम थी वेंदो। त इस्लाम औरत खे भक ॾिनो आहे। जॾहिं नियाणी जी शादी कराइण चाहियो था, यादि रखो उनखे इंसान सम्झो, जानवर न, जो पंहिंजी मर्ज़ी सां उनखे हवाले करे छॾियो के माण्हू जे। अल्लाह जो नबी चवे थो वयस्तामिरु अबूहा फी नफ्सिहा, पीउ खे घुर्जे पंहिंजी नियाणी खां पाण पुछे। ऐं इहो कमु तॾहिं थींदो जॾहिं तव्हां मंगणो करायो पिया। मंगणो हिकिड़े क़िस्म जो वाइदो आहे न, प्रॉमिस आहे। तव्हां उन टाइम ते पंहिंजी नियाणी खां पुछो त पुटु असांजो इरादो आहे तुंहिंजो निकाह फलाणे माण्हू सां करायो वञे, तोखे निकाह इहो पसंदि आहे? मशवरो करियो। जेकॾहिं चवे थी हा माशाअल्लाह अॻिते वधो, शादी थी वेंदी, को मसइलो कोन्हे, पर चवे थी त मूंखे पसंदि न आहे, ज़बरदस्ती कोन थींदी, ज़बरदस्ती निकाह कोन थींदो, यादि रखी छॾियो। इहो हक़ आहे नियाणी जो जेको नियाणी खे मिलणु घुर्जे। असां वटि छा थींदो आहे, रस्म अदायगी थींदी आहे। रस्म अदायगी कहिड़ी? कार्ड विराइजी विया शादी जा, तारीख़ मुतयन थी वई, घोटे तन ॾाज वठी छॾियो, सभु तयारियूं थी वयूं। असांजे मना त पुराणी रस्मनि वांगुरु उनखे वनाह में पियारियो वियो, अखियुनि ते अखिया ॿधा विया, सभु कम लही चुका आहिनि। सुबुह जो माना त हाणे इहे चइजे दावत थियण वारी आहे वलीमा जी, उन राति अची टे ॼणा पचंदा आहिनि, पुटु फलाणे सां तुंहिंजो निकाह थियो, क़बूल आहे? हाणे छोकिरी वीचारी कहिड़ो जवाबु ॾींदी? तव्हां हक़ त हुनखां खसे वरितो न, तव्हां त रस्म बनाए छॾी। हाणे छा पंहिंजे पीउ जो पटको धूड़ कंदी, इनकार कंदी त मूंखे निकाह क़बूल कोन्हे? शादी जी तारीख़ मुतयन थी चुकी आहे, कार्ड विराइजी चुका आहिनि, ॾाज वठी तव्हां घर में रखियो आहे, हाणे नियाणी कीअं निकाह जो इनकार कंदी? अल्लाह जा बानो, इहा रस्म आहे, इन जी का शरई हैसियत कोन्हे। शरई हैसियत आहे जॾहिं तव्हां मंगणो करायो पिया, उन टाइम ते नियाणी खां पुछो। जेकॾहिं राज़ी आहे त माशाअल्लाह, राज़ी न आहे ज़बरदस्ती कोन थींदी। यादि रखी छॾियो, निकाह जे लाइ ज़रूरी आहे नियाणी जी रज़ामंदी। इस्लाम उनखे हक़ ॾिनो आहे। असांजे मुआशिरे में मञूं था काफ़ी वाक़िया अहिड़ा आहिनि जेके सोशल मीडिया जे करे, बेहयाई जे करे वाक़िया पेश अचनि था, पर के वाक़ियात अहिड़ा बि आहिनि जेके वालिदैन जी बेवकूफ़ाना हरकतनि जे करे पेश अचनि था, जॾहिं नियाणी खां पुछनि ई कोन था, उनखे इंसान सम्झनि ई कोन था। पोइ बाद औकात वीचारियूं पंहिंजे ईअं चइजे नफ़्स खे घुटो ॾेई छॾींदियूं आहिनि, पर सबत ईअं कोन हूंदियूं आहिनि न, के घरां बि निकिरी वेंदियूं आहिनि। उनजा ॾोहारी तव्हां पाण आहियो। तव्हां नियाणी को हक़ न ॾिनो जेको शरीयत उनखे हक़ ॾिनो। तंहिं करे इस्लाम औरत खे वॾो हक़ ॾिनो आहे दोस्तो, उनजी फितरत मुताबिक़। हा, बाक़ी ईअं चवनि त औरत ऐं मर्द पाण में बराबरि आहिनि, इहे न बराबरि आहिनि, न थी सघनि था। वलिर्रिजालि अलैहिन्न दरजा, अल्लाह ताला फरमाए थो मर्दनि खे औरतनि ते दर्जो हासिल आहे, दर्जो फज़ीलत हासिल आहे। जेके पैगंबर आया सभु मर्द हुआ, हिकिड़ी औरत कोन। ऐं अॼु तव्हांजी मेडिकल साइंस
साबित करे छॾियो आहे त मर्द जे अंदरि सलाहियतूं औरतुनि जे मुक़ाबले में ज़्यादा आहिनि। मर्द आम तौर ते ताक़तवर हूंदो आहे, औरत कमज़ोर हूंदी आहे। ऐं आम जी ॻाल्हि करियां पियो, ख़ासि वाक़ियात जी न, ख़ासि वाक़ियात में के औरतूं मर्दनि खां वधीक ताक़तवर थी सघनि थियूं, मुमकिन आहे। लेकिन कानून उमूम ते ठहंदा आहिनि, ख़ुसूस ते न। मर्द आम तौर ते ताक़तवर आहे, मर्द आम तौर ते औरत खां वधीक ज़हीन आहे। वधीक ज़हीन जो मिसाल आऊं के मौलवियुनि जो कोन ॾींदुसि। तव्हांजो ॾिसो 1901 खां शुरू थियो आहे नोबल प्राइज़ जेके विराईंदा आहिनि, तिब खे ॾींदा आहिनि, तिब जे शोबे ते फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, इकोनॉमिक्स आहे, पीस आहे, लिटरेचर आहे, ॾिनो वेंदो आहे। 1901 खां वठी 2018 ताईं जो रिकॉर्ड मूं पाण चेक कयो आहे। विराइण वारा गैर मुस्लिम, विराइण वारा सेक्युलर, पोइ छा उन्हनि बि औरतुनि सां को ज़ुल्म कयो आहे छा? सिर्फ़ 53 औरतुनि खे हेतिरनि सालनि में नोबल प्राइज़ मिलियो आहे ऐं मर्द घणा 856। ही फ़र्क़ु आया न? ही फ़र्क़ु किथां आयो? 53 औरतूं 856 मर्द, छो? इहो फ़र्क़ु छाजो फ़र्क़ु आहे? ये रब्बुल आलमीन फ़र्क़ु रखियो आहे। तव्हां कहिड़ा बि हालात ॾियो, औरत मर्द जे बराबरि कोन थींदी। अमेरिका यूरोप में फुल आज़ादी आहे, औरत बराबरि थी आहे? अॼु ताईं कोन थी आहे, अॼु ताईं न। बाज़ औक़ात खेल जे मैदान में, रांदियुनि जे मैदान में उन्हनि जा जेके आलमी रिकॉर्ड हूंदा आहिनि, से मर्दनि जूं क्लब जूं टीमूं टोड़े छॾींदियूं आहिनि, नंढियूं टीमूं टोड़े छॾींदियूं आहिनि। त अल्लाह फ़र्क़ु रखियो आहे। हत्ता के तव्हां ॾिसो, हीअ असांजो जिस्म आहे न, वञो लेबोरेटरी में, तव्हांजी माना त ब्लड टेस्ट करायो ऐं औरत कराईंदी, फ़र्क़ु आहे हीमोग्लोबिन जे अंदरि, ॿियूं बि केतिरियूं शयूं आहिनि। तव्हांजो जिगर वज़नी आहे, दिमाग़ वज़नी आहे, दिलि वज़नी आहे। हीअ रब फ़र्क़ु छो रखिया आहिनि? सुवाल तो पैदा थिए, अल्लाह फ़र्क़ु छो रखिया आहिनि? ख़ाली रखिया आहिनि? न, इहे फ़र्क़ु रब्बुल आलमीन इन लाइ रखिया आहिनि त मर्द जो शोबो अलॻि आहे ऐं औरत जो शोबो अलॻि आहे। ॿिन्ही में रब फ़र्क़ु इन करे रखिया आहिनि। फ़र्क़ु रब्बुल आलमीन छो रखिया आहिनि? सुवाल तो पैदा थिए, जेकॾहिं ॿिन्ही जो शोबो हिकु आहे, फ़र्क़ु छो आहिनि? एॾा वॾा फ़र्क़ु ज़हनी तौर ते तव्हां ॾिसो, मर्द वधीक ज़हीन हूंदो आहे, वधीक होशियारु हूंदो आहे। औरत जे मुक़ाबले में चंद के औरतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके वधीक ज़हीन हुजनि। चंद ते कानून कोन ठहंदा आहिनि। इस्लाम उमूम खे ॾिठो आहे, तंहिंजे करे अल्लाह ताला जेके पैगंबर मोकिलिया सभु मर्द हुआ। रब नाइंसाफ़ी कोन कई आहे। इहो ज़िमेदारी मर्द ई खणी सघे थो, मर्द इहा ज़िमेदारी निभाए सघे थो। त दोस्तो, इस्लाम दीन फितरत आहे। जेको माण्हू दीन फितरत सां टकराव वठंदो उहो तबाह थी वेंदो। ॾिसो, अमेरिका यूरोप वारा केतिरी माना दुनिया जे मैदान में तरक़ी करे विया आहिनि, पर कॾहिं यूट्यूब ते वञो, अमेरिका यूरोप जे अंदरि जेके न्यू कन्वर्ट आहिनि, नवां मुस्लमान, उन वॾो तादाद ख़वातीन जो आहे, वॾो तादाद। उन जा इंटरव्यू ॿुधा, उन्हनि औरतुनि चयो त असांखे ख़ुशी थिए थी पर्दो करे। अॻे त असांजी का इज़त कोन हुई, इस्लाम असांखे हक़ीक़ी इज़त ॾिनी आहे, हक़ीक़ी मक़ाम ॾिनो आहे। ऐं एतबार करियो, इस्लाम क़बूल करण खां पोइ उहे माण्हू, उहे औरतूं रोई रहिया आहिनि, छो त इस्लाम उन्हनि जे लाइ असांखे जीअं मिलियो आहे न विरसे में, ईअं विरसे में उन्हनि इस्लाम मिलियो कोन्हे, उन जा डिस्कवरी आहे। उन्हनि इस्लाम खे दरियाफ़्त कयो आहे, उन्हनि ॻोल्हे लधो आहे। असांखे मिलिया ॿियनि ॾाॾनि खां, तंहिंजे करे क़दुरु कोन्हे। उन्हनि खे क़दुरु आहे, अज़ीम दीन अल्लाह जो आहे, जे औरत खे हक़ीक़ी इज़त ॾिनी आहे। उनखे नौज़ बिल्लाह कपिड़नि खां बेनियाद इस्लाम कोन कयो आहे, आझो कोन कयो आहे। उनखे हक़ीक़ी इज़त जेकॾहिं ॾिनी आहे, इस्लाम दीन इस्लाम ॾिनी आहे। तंहिंजे करे ॾिसो, औरतूं अचनि पई वॾे तादाद में मुस्लमान थी। अॼु बि दुनिया जे अंदरि हेतिरियूं मुखालफ़तूं, पर कॾहिं सोचियो त फास्टेस्ट ग्रोइंग रिलीजन इन द वर्ल्ड इस्लाम आहे। फास्टेस्ट, सभ खां तेज़ तरीन वधंदड़ जेकॾहिं दुनिया में को मज़हब आहे, इस्लाम आहे। न हिंदू मत, न ईसाइत, न यहूदियत। रब जो दीन ईअं तेज़ी सां वधे पियो, छो त अल्लाह जे नबी जो फरमान आहे, क़यामत खां अॻु में को घर अहिड़ो कोन बचंदो जंहिंमें इस्लाम दाख़िल न थिए। असांजो ईमान अल्लाह जे नबी जे फरमान ते थियणो आहे, यकीनन थियणो आहे।
ऐं वरी अल्लाह जी तरफ़ां कुदरत ॾिसो, ही सोशल मीडिया असांजे लाइ रब्बुल आलमीन हिकिड़ो नओं महाज़ खोले छॾियो। वरना असांजे मुल्क जे अंदरि इहे अख़बारूं मज़हबी माण्हुनि जी ख़बर शाया कोन कंदी। मूंखे यादि आहे शेख बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जॾहिं वफ़ात कई, इन काविश अख़बार नंढड़ी हिकिड़ी माना ख़बर ॾिनी, ऐं उते को फनकार ॾाहिणो मरी वञे, अदाकार को मरी वञे, को बेकार माण्हू मरी वञे, धाड़ियल बि मरी वञे, वॾियूं ख़बरूं। इन्हनि अख़बारनि जी मज़हबी माण्हुनि सां दुश्मनी, टीवी चैनलनि जी का ख़बर न, लेकिन रब्बुल आलमीन रस्तो खोले छॾियो। अॼु हर माण्हू जे हथ में मोबाइल आहे ऐं दीन इस्लाम जी तबलीग वञे पई, तेज़ी सां वञे पई। तव्हां सभु दरवाज़ा बंदि कया, अल्लाह ॿियो दरवाज़ो खोले छॾियो। हाणे माण्हू टीवी ॾिसण वारा बि विया हलिया, अख़बारूं पढ़ण वारा बि घटिजी विया हलिया, लेकिन हर माण्हू जे हथ में मोबाइल। इन्हनि जी वैल्यू घटिजी वई इलेक्ट्रॉनिक मीडिया जी, प्रिंट मीडिया जी। हाणे उहा वैल्यू कोन्हे, हाणे वैल्यू आहे सोशल मीडिया जी। हर माण्हू जे हथ में मोबाइल आहे ऐं सुबुह जो पहिरीं मोबाइल खोले थो ऐं अल्लाह जे फज़ल करम सां उन मां वॾे तादाद में इन मीडिया खे इस्तेमालु कनि पिया ऐं माण्हू धड़ाधड़ क़ुर सुन्नत अचनि पिया। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला जेसि ताईं असांखे ज़िंदा रखे, क़ुर सुन्नत ज़िंदा रखे, जॾहिं मौत अचे क़ुर सुन्नत अचे। वाख़िरु दावाना।